ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما تفعلوا من خير يعلمه الله صدق الله العلي العظيم प्यारा दोस्तों भाइयों, अल्लाह ताला जल्ले जलालू जल्ले शानो शाह सभी के हिदायत नसीब फरमाए। ईमान सा है वही ईमान सा लाडानो नसीब फरमाए। दुनिया में मदीने वाले मीर जे दरजी सच्ची गुलामी नसीब फरमाए। आखिरत में उन्हें महबूब जी ज़ियारत शफाअत इंशाअल्लाह पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह फरमायो वमा तफ़अलू मिन खैर, तमा खैर मजा जो कुछ कयो था चंगो मन जो कुछ कयो था यअलमुल्लाह, अल्लाह उनके जाने। जो हर अमल हर भिख हर कदम हर कोल हर फेर अल्लाह जाने। बानो सिद्क़ ऐं इख़लास सां जेकी चंगा अमल कंदो आहे उन जो बदलो उनके अल्लाह ताला दुनिया आखिरत में नसीब कंदो आहे। तवज्जो चाहिए। बुजुर्गनि फरमायो त जेतिरा इंसाननि जा पसा आहिनि, जेतिरा माण्हुनि जा साह आहिनि, अल्लाह सां मिलण जूं ओतिरियूं वाटूं। जेतिरा माण्हुनि जा साह पसाह आहिनि एतिरियूं अल्लाह सां मिलण जूं, अल्लाह के राज़ी करण जूं एतिरियूं वाटियूं। ख़बर न आहे कहिड़ी ॻाल्हि में फिरी पड़जी। रज़ाए ख़ुदा बहाना मी जोय बहा नमी जोय। अल्लाह जी रज़ा बहानो ॻोल्हींदी आहे, बहा यानी मुल्ल न ॻोल्हींदी आहे। जे अल्लाह जी रज़ा मुल्ल घुरे त मुल्ल सां भरे नथा सघूं। असां वटि हिम्मत ई कोन्हे, असांजी एतिरी औकात ई कोन्हे, पर अल्लाह जी रज़ा बहानो ॻोल्हींदी आहे। कंहिं बहाने सां अल्लाह राज़ी थी। मूं पंहिंजे मुर्शिद खां हिकिड़ी ॻाल्हि सिखी ऐं उहा अॼु तव्हांखे बि सेखारणु चाहियां थो। बशर्ते तव्हां बि सिखणु चाहियो ऐं अमल करणु चाहियो।
ज़हनी तरह तव्हां तैयार थियो त पोइ मां बयान कयां। मुझे आका मुझे मुर्शिद अल्लाह जो ला तादाद रहमतू सनन मज़ारत पाण फरमायूं त अल्लाह जी रज़ा नेकी जे कमन में आहे। नेकी जो कम थोरो ॾिसो त कयो मता इन में अल्लाह राज़ी थी। थोरो नंढड़ो कम नेकी जो हुजे तव्हां इहो अमल कयो मुमकिन आहे त तव्हां जी अल्लाह सां मिलण जी आई वाट हुजे। जेके वाटूं साफ़ सां घणियूं आहिनि न मुमकिन आहे तव्हां जी वाट इहा हुजे। ॻाल्हि पहुती तव्हां ते। चङो कमु नेकी जो कमु भलो कमु थोरो ॾिसो कयो मुमकिन आहे इहो कमु तव्हांजे लाइ अल्लाह जी रज़ा जो सबबु ऐं अल्लाह जो डमर अल्लाह जो कहर अल्लाह जी कावड़ गुनाहनि जे कमनि में छा में रब नाराज़ थींदो आहे? नाफ़रमानी जा कम बुराई जा कम इन्हनि खे अल्लाह रंज थींदो आहे नाराज़ थींदो आहे। गुनाह जो कम थोरो बि ॾिसो त उन खां बचो किनारो कयो पासो कयो मता इन में रब रुसी कोई। इहो सबक़ आहे जेको मूंखे मुंहिंजे पीर सेखारियो ऐं लखे किताबनि जे मुताले जो विचूड़ियो। तव्हां किताब पढ़ो तव्हां हदीसूं पढ़ो तव्हां बुज़ुर्गनि जी तसनीफ़ात मकतूबात महफूज़ात सभु कुझु पढ़ो हर कंहिं में कहिड़ो बरकत आहे हर गुल जी ख़ुशबू पंहिंजी आहे हर मिठास जो ज़ाइक़ो पंहिंजो आहे पर किरोड़ ॻाल्हियुनि जी हिकु ॻाल्हि बसि चङो कमु ॾिसो त कयो मता रब राज़ी थी पए। बुरो कमु ॾिसो त बचो मता रब इन में विझी पए। बसि इहो सबक़ आहे जेको तव्हांखे पंहिंजे पलव में ॿधणो आहे अमल करणो। मूं पंहिंजे मुर्शिद खां इहो सबक़ सिखियो ऐं उन ॾींहं खां अॼु ताईं मां कोशिश कंदो आहियां इन शइ ते अमल करण। ऐं मां तव्हां खां बि उमेद कयां थो त तव्हां बि अॼु खां पोइ पंहिंजी ज़िंदगी में इहा शइ शामिल कयो हर चङे कम जी अदायगी जी कोशिश कयो मता इन कम में अल्लाह ताला जी ज़ात राज़ी थी। छा ख्याल आहे? ॾिसो मदीने वाले साईं बि इहो दस ॾिनो आहे। इहो रुॻे मुंहिंजे मुर्शिद जो सबक़ न आहे पर मुर्शिदनि जो मुर्शिद सारी दुनिया में जेकी वलियनि जा सिलसिला आहिनि उन्हनि जी पुॼाणी वञी दिल पर मोहम्मद पाक ते सभिनी मुर्शिदनि जो मुर्शिद मदीने वारो साईं उन सोणे कामिल मुर्शिद अकमल अहसन अजमल मुर्शिद बि इहो सबक़ ॾिनो आहे जी इमाम तिरमिज़ी इमाम इब्न हिब्बान रिवायत आंदी हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मुझे आका फरमायो त बस्सुमुका फी वजह अखीका सदका पंहिंजे भाउ सां मुर्की मुस्कुराए मिलो इहो तव्हांजो सदको आहे। अमरुक बिल मारूफ व नहयुक अनिल मुनकर सदक़तुन कंहिंखे का चङी ॻाल्हि चओ इहो बि सदको कंहिंखे बुरी ॻाल्हि खां रोकियो इहो बि सदको आहे इहो बि चङो कमु आहे मुमकिन आहे इन जे करे रब राज़ी थी। व इरशादुक रजुल
फी अर्द तलाल लक सदक गुम थियण वाली धरती ते के भटकल मानू के रस्तो लायो जत लायो इहो बतावन जो समझ सुभान अल्लाह भटकल मां मुराद बिन किस्म जा भटकल मानू हिकड़ो जेको जंग में आ बर में आ बयाबान में आ या वॾे शहर में आ रस्तो भुलिजी पियो आ उनखे वाट हथ नथी अचे उनखे तव्हां वठी वाट लाए उनखे उनजी मंज़िल जे रस्ते सां लायो सुभान अल्लाह दुबई एयरपोर्ट ते मां ॾिस हिकिड़ो माण्हू परेशान मिलियो मुझी कनेक्टिंग फ्लाइट हुई हितों कराची में लथुसि दुबई में वरी ॿी फ्लाइट में मूंखे वञिणो हुयो मदीना मुनव्वर सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू मिलियो मूंखे चई मूंखे 5 ॾींहं थी विया आहिनि मुंहिंजी फ्लाइट मिस थी वई आहे कॾहिं हेॾे थो भॼां कॾहिं होॾे थो भॼां मूंखे के रस्तो नथो लाहे मां भटकी वियो आहियां 5 ॾींहंनि खां वठी हिते रुलां थो पियो केरु मुंहिंजी रहबरी को रहनुमाई नथो करे हाणे मां वञा काॾे पैसा बि जेके हुयासीं ख़तमु थी विया बुक ते वेठो मूं ॾिठो त मुंहिंजी फ्लाइट में 1.5 कलाक न आहे मूं हुनखे वरितो मुंहिंजा डॉक्यूमेंट्स ॾिठमि उनजी फ्लाइट जॾहिं अॼु मिस थी वई हुई पोइ हुनजे काउंटर ते मां हुनखे वठी वियुसि मूं चयो हीउ तव्हांजो पैसेंजर आहे हिन माण्हू सां हीअ ज़्यादती थी आहे हिनखे ॿी फ्लाइट में पोइ जीअं तीअं करे मूं हुनजो मसइलो हल कयो वरी पंहिंजी फ्लाइट ते ऐं सच पुछो त हुन हिकिड़े माण्हू खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदे जेका मूंखे दिल में ख़ुशी मिली जेको ज़रूर मिलियो उनजो मां बयान नथो जापान में मां वियुसि टोक्यो जो शहर जापान में दुनिया जो वॾे में वॾो शहर टोक्यो उन टोक्यो जे शहर में मां हिकिड़ी जाइ ते आयुसि हिकिड़ो माण्हू फुटपाथ ते वेठो पर हीअं ढकियो वेठो परेशानी वारे माण्हू जो मुंहुं पधरो हूंदो परेशानी वारो माण्हू जो चेहरो ॿुधाईंदो आहे त हीउ गमज़द आहे हीउ परेशान आहे मां वियुसि पंहिंजे ॾाढे वञिणो हो मोटियुसि उन माण्हू खे उन साॻी जाइ साॻे हाल में मां सम्झी वियुसि त हीउ परेशान माण्हू आहे मूं वञी हुनखे ॿाह मां मुंहिंजो छो वेठो ई हिंदी में ॻाल्हाई हिंदुस्तान जो हुयो केरला जो चई त मूंखे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो हिते टोक्यो में रहंदो उन मूंखे घुरायो वीज़ा पठाए ॾिनई मूंखे चई हिते अच तोखे नौकिरी वठी थो ॾियां हिते मां पहुतो आहियां हाणे उहो मुंहिंजो दोस्त मूंखे हथु कोन थो अचे हुनजो फ़ोन नंबर मूंखां गुम थी वियो आहे ऐं मां उतो हुन सां ॻाल्हायो पर हिते अची मुंहिंजो फ़ोन नंबर गुम थी वियो आहे पोइ मां परेशान वेठो आहियां मूं वटि हाणे पैसा बि कोन्हनि जो मां मानी वठी खावां इन कम में परेशानी में वेठो 4 ॾींहं ॿुधाई या 8 ॾींहं ॿुधाई केतिरा ॾींहं ॿुधाई त मां यको हुयो परेशानी में मूं हुनखे पाण मां वरितो मुंहिंजो हल मूं सां गॾु थी वियो मुंहिंजो कमिरो होटल में बुक थियल हुयो उन ते हिनखे मां वठी आयुसि मुंहिंजो बेंच तो कपड़ा मटाई उनकी मानी घुराई खाराई पोइ मुंहिंजो तुंहिंजी मोबाइल ॾिठमि उनमें पुराणी हिस्ट्री ॻोल्हियमि उनजो नंबर उन दोस्त जो मिली वियो उन नंबर ते मिलाए मूं सां राब्तो थी वियो मुंहिंजो वरितो जो माण्हू मूं वटां फलाणे होटल में फलाणे नंबर कमरे में अची वठी वियो उनखे मुंहिंजो तूं आराम कर पोइ उहो माण्हू उनजो संगती आयो अचे मिलियो उनजी मुश्किल हल थी वई वो वाणियो हुयो हिंदू हुयो हिंदुस्तान में मूंखे चई आप तो मेरे लिए भगवान है मां भगवान को नया इंसान है
कि मैं इतने दिनों से परेशान था, कोई मेरी सुन नहीं रहा था, यहाँ की जुबान मुझे नहीं आ रही थी। मैं तो समझा था कि मैं यहाँ मर जाऊंगा, मुझे कोई रास्ता नहीं मिलेगा। आप मेरे लिए भगवान बनकर आए। मुझे ही भगवान जो कम को नहीं, इंसान जो कम इंसानियत दिया है। भली हिंदू हुआ वाणियो हुआ, जेकने परेशानी में ॾिसो आए तो इंसान है ना। भली हिंदू हुआ वाणियो हुआ, कलमो असांजे नबी जो कोन पढ़ियो थी, पर आए तो रब जो माण्हू न। अल्लाह कॾहिं उनजी मानी बंदि कई आहे, कॾहिं पाणी उनजो बंदि कयो आहे। इंसानियत के नाते के बुखारे के खारायण, उन्यारे के प्यारण, मन अरवा कबिदन जायन फलहुल जन्नत। मदीने वालो साईं तो फरमाए को प्यासे जिक्र के पानी प्यारे रजाए उनके लिए जन्नत। सुभान अल्लाह। ये न फरमाए के प्यासे मुसलमान के पानी प्यारे, समझो था ना। वो सुन्नी मुझे नेश्त या रसूल अल्लाह चवण वारो उनके पानी प्यारे बस, लेकिन न प्यारे अल्लाह। केडी असांजी सोच मरदूद थी वई आहे। को के मसलक वारो को वाट भी ने मिली वियो तो फतवा जारी ने वट सट थी वने तो फलाणो फलाणे से मिलिया, अब मिलिया ही तो केड़ो असा गुनाह कयो। उहे भिन्न दुनिया में रहन था, इन धरती ते रहन था, असां भी ते रहूं था। मदीने वाले साईं मदीने में यहूदियुनि सां लिखत में मुआहिदो कयो, तव्हां भी ते रहंदो, मां मोहम्मद भी ते रहंदो। यहूदियुनि सां काफ़िरनि सां मदीने वाले साईं मुआहिदो कयो। वाट बींदे को माण्हू मिली वियो के ॿिए मसलक वारो वट वट लगी पई आहे, हे फलाणो हेड़ो थी वियो, फलाणो हेड़ो थी वियो, कुझु अकुल धारियो, कुझु फ़हम धारियो। नबी जो तरीक़ो वरतो आहे या शैतान वारो तरीक़ो वरतो? इहो तरीक़ो जेको तव्हां जी सोच आहे, इहो नेतन्याहू वारो तरीक़ो मारियो मुसलमाननि खे। जेको यहूदी आहे बस उनखे जीअण जो हक़ आहे, जेको यहूदी न आहे मुसलमान आया ॿिए के मज़हब जो आहे, बुखियूं ॾियोसि, बम वसायो, मारियो हिनखे, कुटियो हिनखे। इहो यहूदियुनि जो नज़रियो आहे, नेतन्याहू जो नज़रियो आहे। असांजे मोहम्मद मीर जो इहो नज़रियो आहे। मन अरवा कबितन जाया, जेको प्यासे जिगर के पानी प्यारे रजाए। ये न फरमाए तो मुसलमान के पानी प्यारे, मोमिन के पानी प्यारे। कबितन जाया, प्यासो जिगर, वो प्यासो जिगर वाणे जो थी सके तो, हिंदू जो थी सके तो, काफर यहूदी नसारे जो थी सके तो, यो जिगर कुत्ते जो थी सके तो, बिल्ले जो थी सके तो। जिगर तो उन्हें वटवा है। काश के तू मुझे महबूब जी तालीम पढ़ी है, काश के तो के मोहम्मद मुस्तफा जी सीरत जो मुतालियो हुजे हा। मुझे आका फरमायो बनी इसराइल जी बद पेशा बद किरदार औरत हुई सजी उम्र बद किरदारी में गुजरी, पर हिकड़े प्यासे कुत्ते के पानी प्यारी, हकीर पलीत नापाक जानवर कुत्तो उन्हें के पानी प्यारी, रब उनके जन्नत में मोमिनी हुई, नेक हुई, आबिद पारसा औरत हुई। बिल्ली के कमरे में बंद करे छड़ी, न खाधो ॾिनई न पानी ॾिनई। बिल्ली तड़पी 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 मरी वई। उन बिल्ली के केस में उन औरत के रब जान 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 बुढ़ा तू फतवा भली पे दे, तू भली लिख असांजे खिलाफ। असांखे तुंहिंजे लिख जी का परवाह कोन्हे का। असां पंहिंजे नबी जे पंहिंजे पाक मोहम्मद करीम जी सीरत ऐं तोसां जहिड़ो वक़्तु ईंदो तोखे मञणो पवंदो त जेका तालीम मुहम्मदी आहे उहा ई हक़ आहे, सचो तुंहिंजो चल हेसीनी इख़्तिरा ग़लत आहे, तूं ग़लत रस्ते ते आहीं।
वारे साईं साईं फरमायो وإرشادك الرجل في أرض الضلال لك صدق भटकियल माण्हू खे रस्ते में वाट ॾेखारण हिकिड़ी मुरादी आहे ॿियो को हक़ ऐं सच वारे रस्ते खां भटकी वियो आहे उनखे सुठी राह ॿुधायो हिदायत जो रस्तो सेखारियो इहो बि सभु मुमकिन आहे इन अमल जे करे अलाह राज़ी थी पवे وإماتتك الأذى والشوك والعزم عن الطريق لك صدقة إذا إندر شيء को पत्थर को ठिकरा को भितरा को कंडोआ रस्ते का हटा मता के तकलीफ न रसे इहो तो सब वाह सोना नबी सदको वञा तुंहिंजे तालीम तां सदको वञा इहो रस्तो आम रस्तो आहे न तो हिंदू बि लॻे सघे थो वाणियो बि लॻे सघे थो हुज़ूर जन हीअं कोन फरमायो त सुन्नियुनि जो रस्तो हुजे उनखे साफ़ कजो तव्हांजे मसलक वारे जो रस्तो हुजे उनखे साफ़ कजो न भली हिंदू काफ़र गुज़रण वारो आहे मुस्लमान भली न हुजे कलमो न पढ़ियो आहे पर इंसान हुजण जे नाते कंहिं बि इंसान जे रस्ते खां तव्हां ईज़ाईंदड़ शइ हटायो भितर पत्थर कंडो कख हटायो तव्हांजे लाइ इहो बि सदको आहे मुमकिन आहे इन जे करे अलाह तव्हां खे राज़ी मुड़े ध्यान कयो मदीने वारे साईं फरमायो त जन्नत में मूं ॾिठो मेराज वारी रात माण्हू बेश में मूं पुछो त ही कहिड़े अमल जे करे आयो आहे या रसूल अल्लाह कंडन वारी टारी रस्ते ते हुई उहा हिन हटाई वो हुजूर जन पंहिंजो ख़्याल मुबारक बयान फरमायो त मां नथो चवां त उहा वण हीअं टारी झुकियल हुई या कटियल टारी रस्ते ते पियल हुई कोन सम्झो ॾिसो बराड़ी में कंडन वारा तारक माण्हू कपे लोड़ो ॾींदा आहिनि को काठियूं खयूं थो वञे पियो मुमकिन आहे त टारी रस्ते ते किरी पई हुजे या इहा टारी हुई जेका कंहिंखां किरी पई रस्ते में या वरी को वण बीठो हुयो उन वण जी टारी झुकी पई पर हुई कंडन वारी हुन माण्हू खे ख़्याल आयो त हीअ जेका टारी रस्ते ते पई आहे मुमकिन आहे कंहिंजो पटको बाज़ी पवे पटको किरी पवे मुमकिन आहे कंहिंजे हथ में कंडो लॻी पवे मुमकिन आहे कंहिंजे पेर में कंडो लॻी पवे हुन उहो रस्ते तां उहा टारी हटाई साईं फरमाईंदा मां उनखे पाण जन्नत में ॾिठो सिर्फ़ु टारी हटाइण जे हिकिड़ी अहम ॻाल्हि थो चवां आम ॻाल्हि थो चवां तव्हांजो ध्यानु मूं ॾे हुजे जेकॾहिं तव्हांजे दिलि में कंहिंजो दुख दर्द बीमारी परेशानी जो एहसास आहे त तव्हां इंसान तव्हां दिलि पर जेकॾहिं तव्हांखे कंहिंजो एहसास न आहे न तव्हां वटि इंसानियत आहे तव्हां वटि हिते दिलि कोन्हे अंदरि हिकिड़ो पत्थर पियो तव्हांजे अंदर में पत्थर पियल आहे तव्हांजे अंदर में दिलि कोन्हे तव्हांखे वॾे कुराड़े माण्हू जो हया न आहे नंढे माण्हू जो अदब एतिराम न आहे के आलिम के बुजुर्ग जो तव्हां वटि
एहतराम को ने के बीमार के ॾिसी क्या करे खिलो था को सवारी ते वञे तो सवारी खुद थी ने तव्हां खिलो था त यार वो ॾिसी कीअं परेशान थियो आहे कीअं टाइम कजो या सवारी हुनखे तक पई थी ॾियारे तव्हां हुनजे ग़म हुनजी परेशानी खे नथा सम्झी सघो तव्हांजे अंदर में इहो एहसास न आहे त पोइ सम्झो तव्हांजे अंदर में इंसानियत कोन्हे ईमान कोन्हे हया कोन्हे सुन्नत कोन्हे शरीयत कोन्हे तव्हांजे अंदर में हिकिड़ो पत्थर पियो आहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी ऐं साईं फरमाइनि था इफ़राग़ुक मिन दल्बिक फी दल्बि अख़ीक लक सब्क पंहिंजे दिले मां कंहिं माण्हू जे दिले में पाणी पलटियो तव्हांजे कूलर में पाणी आहे कंहिंखे गिलास पाणी जो भरी ताने टंकी में पानी है पाड़े वाले जो पानी खत्म थी गयो पंजे घड़े मां पंजे पानी जे ज़ख़ीरे मां कंहिंखे पानी जी लप प्यारियो या उनखे पानी पियो साईं फरमाईंदा इहो बि तव्हांजे लाइ सदको मुमकिन आहे तव्हांजो इहो अमल रब खे बणी वञे इहो ई अमल तव्हांजे जन्नत जो सबबु बणी ॾिसो न केतिरियूं नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं असां खे सम्झंदा आहियूं मोहम्मद मीर उहे शयूं असांखे सेखारियूं मुर्गी मिलणु साईं पर इहो सदको आहे कंहिंखे चङी ॻाल्हि चवणु इहो सदको आहे कंहिंखे बुरी ॻाल्हि खां रोकणु इहो सदको आहे भटकियल खे रस्तो ॾेखारणु इहो सदको आहे रस्ते खां कंडो कख हटाइणु इहो सदको आहे पंहिंजे दिले मां कंहिंजे दिले में पाणी ढुक पलटणु बाज़ार त नंढियूं शयूं आहिनि न ऐं असीम नबी नबीअनि जो सरदार नबी वो ये ॻाल्हियूं उम्मत खे सेखारे जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत इमाम इब्न दाऊद अबू दाऊद इमाम तिरमिज़ी इमाम नसाई इमाम इब्न हिब्बान हदीस लिया हजरत अबी जुर्री हुजैमी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत को قال اتيت رسول الله صلى الله عليه وسلم जी मां हिकड़े ॾींहुं मदीने वारे साईं जी ख़िदमत में हाज़िर فقلت يا رسول الله मुअर्ज़ कयो हे अल्लाह जा रसूल इन्ना कौम मिन अहल बादिया असां बहराड़ी जा माण्हू जंगली माण्हू एराबी बहराड़ी जे ॻोठड़नि में रहण वारा हबीब फअल्लिमना शय्यन यनफउना अल्लाह बिह या रसूल अल्लाह असां खे काई सोली सोली इबादत सोला सोला कम सेखारियो जेके असां बहराड़ी में वञी अमल कयूं सहूलत थी बहराड़ी जो माण्हू हुयो को इल्म फलसफो इल्म कलाम जो सुवाल अचे कोन कयईं आसमान ज़मीन जा राज न पुछई या रसूल अल्लाह असां बहराड़ी जा माण्हू जंगलनि में रहण वारा हबीब असांखे एॾी सोलियूं सोलियूं ॻाल्हियूं सेखारियो जेके असांजे छोटकारे जो सबबु हाय हाय मां सदके वञा मुंहिंजे सोणे नबी जे कुर्बान वञा मुंहिंजे आका जे तालीम
मुझे आका फरमाया ला तहकिरन्न मिनल मअरूफ शैया, नेकी जो कम थोड़ो हुजे त उनखे घटि न समझजा। नेकी जो कम थोड़ो हुजे उनखे घटि न समझजा। वलो अन तुफ्रिग मिन दल्बिक फी इनाइल मुस्तस्का, थोड़े तुझो था पानी सा भरियल के पानी के तलबगार के उन्हें मां थोड़ो पानी पलटे दी। तुझी खली में, तुझे वाटर कूलर में, तुझे दिल्ले में, तुझी बाटली में, तुझे टंकी में पानी आ के पानी के तलबगार के जरो पानी जो नी गिलास नी प्यालो नी साईं फरमाते इहो भी तुझो सदको आ, इहो भी तुझी खैरात आ, इहो भी तुझे जन्नत दे वठी वञण वारो। सुभान अल्लाह। वलो अन तुकल्लम अखाका व वजहुका इलैहि मुनबसितुन, तोड़े तुके दोस्त सा के यार सा के मानू सा पंजे पराए सा गालाई पर तुझे चेहरे ते मुर्क के सगालाई के निहारी तुझे चेहरे ते ये सीखा बैठा है जो कलग मोटी मत काव जाए सदको मुमकिन है इन्हें जो सदके रंगे के जन्नत। सुभान अल्लाह। इन्हें के गालियों कुछ ना सोनी 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 समझे सोनी सोनी गालियों। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अरे जो मुल्की तामुने सोमा तारे मुल्की बिसा पैसा तो खर्च कौन थी, मेहनत कौन थी ली, इन्हें मुल्कन में देखने सागे सदको मिले अल्लाह ताला जल शानो शांते राजी थी वजह तो सोदो सुभान अल्लाह। अरे वञो न घर वाली सा मुर्की ॻाल्हाए जो। सुभान अल्लाह। मुर्की कुछ तो नहीं समझ वाली मुंह खराब करे रे पोए अॼु ख़राब कदी सुभाणे ठही वेंदी तमाम आदत आहे। तमाम मुर्की मिलो जे मुंहिंजो मुंहुं ख़राब न आहे न गुर माथो से सुभान अल्लाह। चौस सरताज जी मां अॼु त ॾाढी थी चई कपड़ा तो वाह जो तो ते लॻा वाह अॼु त तुंहिंजो जन्नत जी हूर थी लॻी हुजे वरी वासी बाल को जड़ी ते जुमला तारीफ जा चो वाह ये कपड़ा तो वाह जा सुभान अल्लाह। सुन बख्तावर मुझो भाग जो तू मुझे निकाल मां दुनिया जो खुश नसीब मानू आया जो तो जड़ी साल मुखे मिली सच्ची तो बुधाया भले केडी मुकाबला न हुजे केडी जड़ी बोल सुभान अल्लाह। वरी हिक जड़ी मिलंदस न उन्हनि सां ॻाल्हि कयो अती मेरा मुर्स त मेरे मथो आशिक लॻाव सुभान अल्लाह। ऐं आका करीम फरमायो आहे ज़ाल के खुश करण जे लाइ कूड़ ॻाल्हायो त इहो कूड़ बचाए थो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। भला कूड़े जे लाइ लानत कूड़ गुनाह कूड़ खुदा जे नंबर इनकार जो अमल आहे पर पंहिंजी घर वारी सां कूड़ ॻाल्हाए उनखे ख़ुशि करे उनखे राज़ी करे
हज़रत साईं फरमाया त केरो ठाए पंहिंजी ज़ाल खे वात में विझो थी ॿिनि फिरनि जो सवाल हिकिड़ो माण्हू थी विझो चइजे उहे मायूं ज़ालूं हुजनि या हिननि जिन्नियुनि खे वात भई जेकॾहिं ज़ाल में तलखी आहे त ॾोह उन जो बि न आहे कुछ पाण ते विहांव ते हथ रखो त तव्हांजो रवैयो कहिड़ो तव्हां ॻाल्हि ॻाल्हि में छिड़कूं डंडे जी रही माई ज़ाल जेका आहे सा जुती जो पातर वांगुरु आहे मोचड़े सां सिधी करे मोचड़े सां सिधी कोन प्यार मोहब्बत शफ़क़त सुभान अल्लाह यार समझ में आई साईं फरमाते वइया कब इस्माल रुज़ाक फइन्नहु मिन अल-मखीला वला युहिब्बु अल्लाह साईं फरमाते ओ एराबी के साईं पे समझाए पाण फरमायूं त पंहिंजी गोट या कांच खे हेठि खां हेठि न लड़काइजाए इनके अल्लाह पसंद नथो इहा ॻाल्हि अल्लाह खे नथी वणे इहा ॻाल्हि मदीने वारे साईं खे नथी वणे छा गोॾ या कांच खे भेटियूं टीणियूं इन्हनि खां हेठि न लड़काए भेटियूं हमेशह ज़ाहिर हुजनि टीणियूं हमेशह ॿुधी हुई पहिरीं ॿे ॻाल्हि ये बेटी है वधीक ये बेटी अदरक इन्हें का कांच हमेशा बदती हो सुभान अल्लाह हेठ न साईं फरमायो त ला युहिब्बु अल्लाह ये जो भेजन का हेठ लड़का है तो ना अल्लाह के अगला नथी वणे अल्लाह के आशे पसंद जो अल्लाह के आशे पसंद जेका शइ मुझे रब के न वणे तुझे रब के न वणे उहे कंदे छा था चओ जेके काई शोग में ठहियल आहिनि जेॾी महिल पायो त तुंहिंजे मथे कंदा कयो ऐं हाणे जेके बि नवां कपिड़ा ठहिरायो न उहे यादि कजो मुंहिंजी ॻाल्हि दर्ज़ी खे चइजो त मुंहिंजी कांच ईअं ठाहे जेका भेॼुनि खां पंहिंजो मथे हुजे चओ आका फरमायो इन इमराउन शतमक बिमा यअलमु फी फला तशतिमहु बिमा तअलमु फी फइन अजरहु लक व वबालहु अला मन क़ालहु तवज्जो मुड़े कयो हिकड़े माण्हू खे तव्हां जेके ऐब जी ख़बर पइजी वई तव्हां में को ऐब आहे ग़लती आहे हिकड़े माण्हू खे ख़बर पइजी वई उन अक्सर ऐलान कयो फेसबुक ते लिखण शुरू कयईं सोशल मीडिया ते लिखयईं जिते वेहे बस में गाॾी में होटल में फलाणो अहिड़ो फलाणो फलाणे में हीअ आहे फलाणे में तव्हांजो ॻाल्हियूं थो करे तव्हांजे ऐब खे ॿियनि जे साम्हूं ज़ाहिर थो करे पर साईं फरमाइनि था तव्हांखे उन जे ऐब जी ख़बर आहे इन में हीअ ॻाल्हियूं आहिनि साईं फरमायो त हू तव्हांखे उघाड़े थो तव्हां उनखे न उघाड़ियो तव्हां उनजो ऐब न ज़ाहिर कयो हू तव्हांखे ज़लील ख्वार बनाइण जी कोशिशि थो करे तव्हां उनखे ज़लील न कयो तव्हां उनखे ख्वार न कयो कुर्बान वञा या रसूल अल्लाह तुंहिंजे सभु कनि काश जे असांजो मज़हबी तबिको असांजो मुलाणो तबिको जेके उहे ज़ाहिरी किताब पढ़ंदा आहिनि पर मुंहिंजे नबी जे तरीक़े खां मुंहिंजे आका जी सुन्नत खां 100 को परे पियो काश
काश उन्हनि खे इहा ख़बर पवे साईं फरमाइनि था तव्हांजे ऐब जी हुनखे ख़बर पई हुन तव्हांखे ख़्वार कयो ज़लील करण जी कोशिश कई पर तव्हांखे हुनजे ऐबनि जी ख़बर हुजे बि सही तव्हां न उघाड़ियोसि साईं फरमायो जेको हू तव्हांखे उघाड़े थो न वबाल हू अला मन काल हू उन जो वबाल जेको चयो अथसि उहो वबाल उहा मुसीबत उहो आज़ार उन ते पवंदो तव्हां जेका उन जो ठक ढकियो इन जो अजर इन जो सवाब अल्लाह तव्हांखे फकीरो मुरीदो सोशल मीडिया हलाइण वारो मुंहिंजी तव्हांखे तालीम इहा आहे जेका मुंहिंजे नबी सेखारी हिकिड़ो माण्हू तव्हांखे तव्हांजे पीर खे घटि वधि ॻाल्हाए थो ऐब खोले थो तव्हांखे हुनजे ऐबनि जी ख़बर तव्हां जवाब न ॾियोसि ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे मूं पंहिंजी 61 साल तजुर्बाती ज़िंदगी में ॾिठो आहे मुंहिंजो तजुर्बो पंहिंजो मां पंहिंजे बचनि खे पुटनि खे ग़रीबनि खे आगाह थो कयां त मुंहिंजो तजुर्बो इहो आहे त ख़ामोश रहण जहिड़ो ॿियो को भलो जवाब आहे मुखालिफ़ जो दुश्मन जो भले का भलो जवाब आहे ख़ामोश सच तो ॿुधायांव तव्हां चुप रहो न उन ख़बर आहे त मूं हिनखे गारियूं ॾिनियूं आहिनि ऐं हिनखे ख़बर पई आहे त मूं हे लफ़्ज़ चया आहे तव्हां वरंदी न ॾियो पंहिंजी बाहि में कान सड़ी वेंदो जली वेंदो इहो ई जलण पचण हुनजे लाइ काफ़ी तव्हां वरंदी ॾींदव न पोइ चवंदा हा मूं वारो तीर निशाने ते लॻो ठरी पवंदो ख़ुशि थींदो तव्हां दुश्मन खे ख़ुशि न कयो हुनखे वधीक जलायोसि कीअं का बि वरंदी न ॾियो हुन तव्हांजे ऐबनि खे खोलियो पधरो कयो पर तव्हां मुंहिंजा ऐब न खोलियो ज़मानो वॾो आदिल आहे वॾो मुनसिफ़ ज़मानो वक़्तु वॾो बादशाह वक़्तु पंहिंजा फ़ैसिला पाण ॾींदो आहे कल्ह ताईं जेको तोखे गारियूं पियो ॾिए सुभाणे इहो तुंहिंजे पेरनि में न किरंदो त मूंखे फ़ैसिला ॾींदो हिकिड़ो माण्हू आयो मूं वटि सुवारी माशाल्लाह बाशाल्लाह हुजेसि पटको बदल हुजेसि मुंहिंजे पेरनि ते किरी पियो हथ पियो जोड़े साईं मूंखे माफ़ करियो साईं मुंहिंजी ग़लती मूंखे माफ़ करियो तूं केरु आहीं छा थी थो मूंखे माफ़ी वठी चइसि बसि मूंखे माफ़ कयो मुंहिंजी तोते का काबड़ आहे ई कोन न को मां तोते नाराज़ आहियां तूं आई केरु चवणु छा थो चाहे चइसि मूं नालो खई शहर जो नालो ॿुधाई पंहिंजो ज़ात ॿुधाई चई मां फलाणे शहर में रहवासी आहियां ऐं उन शहर में ज़िंदगी में मां हिकिड़ो भेरो को जलसे ते वियो हुउसि उन माण्हू खे मां न ॼाणा न सुञाणा न नाले जी ख़बर चइसि मूं तव्हांजे ख़िलाफ़ ॾाढो गारियूं ॾाढो बकवास कई ॾाढो मूं तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हायो पर तव्हांजे तरफ़ां को बि वरदी को बि जवाबु मूंखे न मिलियो कि भला उन जो मूंखे मुंहिंजे ज़मीर ॾाढी मलामत कई ऐं उन ॾींहुं जे ॾींहंनि खां वठी मूं तव्हांखे ॻाल्हायो मां ज़िल्लत में आहियां रुसवाई में आहियां ख़्वारी में आहियां मुंहिंजो ज़मीर चए थो वञ दिलबर साईं खां माफ़ी वठी न त बर्बाद थी मुंहिंजो पुट ला तसरीफ़ अलैकुमुल यौम मुंहिंजी तोते का बि कावड़ न का हुई न का आहे अलाह तोखे ख़ुशाबाद खोड़ अहिड़ा मूंखे ॻाल्हाइण वारा आहिनि खोड़ मूंखे
गाड़ी उड़ेण वारा आहिनि खोड़ मुंहिंजे लाइ नाशास्ता ऐं खटिया लफ़्ज़ ॻाल्हाइण वारा आहिनि मां उन्हनि खे एडवांस में माफ़ी ॾेई छॾी सुभान अल्लाह जेकॾहिं ॻाल्हाइण वारा घटि ॻाल्हाइण वारा 100 हूंदा न त लख ॼणा मुंहिंजी तारीफ़ करण वारा मूंखे प्यार ॾियण वारा एतिरा आहिनि जो उन्हनि में एतिरो मशगूल आहियां जो मुखालफ़त करण वारे जो निहार जो मूं वटि टाइम ई कोन्हे हेड़ी जमात प्यार नेक निमाज़ी सालिह बुज़ुर्ग दुर्वेश मूंसां मोहबत रखण वारा हुजनि पोइ हिकिड़ो जेकॾहिं को गांव ॿियो छा कबो छा ॾियोसि हज़रत पीर से रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह साईं जी जमात पे वञे रोज़े धनी जी जमात टोला जे मोले सां पे वञो मिठल साईं इल्ल जन्नत सुमरा जन्नत रे वञनि पिया टोला जमात टोला कयो हिकिड़ी कुती हुजे उन जो ॾिठो अचे भौंकण लॻी हाणे हिकिड़ो टोलो वञे वरी बस में वरी ॿियो टोलो अचे वरी भौंकण शुरू करे वरी उहो टोलो वञे त वरी कुती भौंकण शुरू करे वरी टियों टोलो अची वञे भौंकदे पागारे जी जमात न खुटी रोज़े धनी रहमत जी जमात न खुटी कुती भौंकदे शाम जो पछो ॿार जो बुनियाद हसद सास ॿियो को बि न सिर्फ़ु हसद जे करे जेको भौंके थो न उनखे तव्हां सोन जा थी वञो न उनखे ओ फकीर साहब के ज़ाल का एड़ी मिली ये करामत ॾेखारी दुनिया सॼी मूंखे मञे थी ही ज़ाल मिली हवा ते वञी उॾाड़ो परवाज़ की घर जे मथां बि परवाज़ शाम जो मोटी आयो ज़ाल जो तुम की अल्लाह वारो वॼ ईअं पियो उॾामे जीअं पखी परवाज़ कयो इहे न तूं माया छा थो जी ॻाल्हि ॿुधई इहो जेको उॾामे पियो न मां हुयुसि तूं मां बि चवां त मारी खे उॾामण ॾाई नथो अचे आसीरा पासीरा लामारा मुंहिंजो इजो थो किरे इजो थो ॾाढो वञे पुट हाणे अहिड़ो माण्हू जे हासे में तुंहिंजो हुनखे तूं छा करे सघे जवाब इहो मंडो लेटे वारीअ में सो अल्लाह ताला जल शान शाल असांखे मदीने वारे साईं जे सीरत आका जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ ॾे ज़िंदगी ईअं गुज़ारियूं जीअं मदीने वारे साईं असांखे ही किताब आहे इंतकाम पलान फेर बदलो पढ़ंदो तव्हांजी ज़िंदगी जो रुख सोच मटाए छॾींदो ही किताब आहे सिर्रुल असरार व मज़हिरुल अनवार फीमा यहताजु इलैहि अब्रार पीरन जे पीर दस्तगीर जो पढ़ंदो त या ठरी पवंदो ही किताब न्याणियुनि लाइ न्याण ग़रीब ज़िंदगी ज़ाल मुड़ुस जा हुकूक
ओड़े पाड़े जा हुकूक ख़ुसूसन औरतुनि जे लाइ हलाल हराम जा मसाइल ये किताब तव्हांखे मिलंदा वठो पढ़ो इहो पैगाम मुहम्मदी ॿियनि ते पहुचायो अल्लाह राज़ी थींदो मदीने वारो साईं राज़ी थींदो रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله نساري جماعت راضي يا الله سبني جدلن جو مرادو कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन के शिफा नसीब कर दर्द मंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातों आसान कर मौला इन पूरे मजमे ते पंजू रहमतूं पंजू बरकतूं निछावर सभिनी के मदीना आलिया जी हाज़री आका जे दर्जो इश्क़ अदब सां दीदार नसीब إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما